नाज़रीन, सिंध हुकूमत सूबे में तालीमी एमरजेंसी जो दावाऊं तो वॾियूं करे थी, पर तालीमी एमरजेंसी इहा है जो कुंडरी तालुके जे केतिरनि ई जेके इलाइक़नि में स्कूलूं मुकमल तौर ते बंदि पियल आहिनि। उन वक़्तु कुंडरी वेझो दे खर्चेलो जे गवर्नमेंट प्राइमरी स्कूल धड़ो महाजर में मौजूद है, जिते जेका स्कूल है गुज़िरियल 1 साल खां बंदि पियल है। ॿुधाए पवंजे त जेका स्कूल में मुक़ररु उस्ताद हुआ उहे हितां बदिली कराए ॿियनि स्कूलनि ॾांहुं हलिया विया, जंहिं बाद जेके स्कूल है उहा मुकमल तौर ते बंदि थी वई आहे। हिन स्कूल जी जेका इमारत उहा मुकमल तौर ते तबाह थियल आहे, ज़बून हाल बणियल आहे, जंहिं सबबि 50 खां वधीक शागिर्द ऐं शागिर्दियाणियुनि जूं ज़िंदगियूं दाव ते लॻल आहिनि। अव्हांखे ॿुधाईंदो त हीअ स्कूल जी बिल्डिंग तव्हां जेका ॾिसी रहिया आहियो, जेका मुकमल तौर ते तबाह हाल ऐं हिकु भूत बंगले जो जेको ॾेख ॾेई रही आहे। हीअ स्कूल सिर्फ़ु कुंडरी तालुके जी हिकु स्कूल न आहे, पर अहिड़ियूं कई स्कूलूं आहिनि जेके भूत बंगले ॾेख ॾियनि पियूं। मुकमल इमारतूं जेके मुकमल तौर ते तबाह आहिनि। हिन स्कूल में जेके मुक़ररु उस्ताद हुआ उहे हितां बदिली कराए विया हलिया, जंहिं बाद जेके मासूम ॿारनि जूं ज़िंदगियूं दाव ते लॻल आहिनि, उनजी तालीम जेका आहे उहा तबाह थी रही आहे। अॼु असां जॾहिं हिन स्कूल में पहुतासीं त असांखे हिते को बि उस्ताद जेको आहे उहो नज़र न आयो। उस्ताद जेको न हुअण जे करे जेके शागिर्द आहिनि उहे त वेठल न, शागिर्दियाणियूं वेठल न, पर हिते उस्ताद मुक़ररु न आहे। हिते जेका ॻोठाणा हुननि चवण त 2 साल अॻु जेके मुक़ररु उस्ताद हुआ हितां बदिली कराए विया हलिया, जंहिंखां पोइ जेको हिन स्कूल खे ताला लॻी आहे। रोज़ानो जी बुनियाद ते हिन जे जेके मासूम शागिर्द ऐं शागिर्दियाणियूं आहिनि उहे हिन स्कूल में अचनि था, इहो खणी अचनि था त हिते उस्ताद ईंदो ऐं हिननि खे तालीम ॾींदो, पर उस्ताद न अचण जे करे जेके मासूम शागिर्द ऐं शागिर्दियाणियूं आहिनि उहे समूरो ॾींहुं उस्ताद जो इंतज़ारु करण बैदि ख़ाली हथे वापसी मोटी वञनि था। हीअ हिन ओसीअड़े में स्कूल अचनि था त स्कूल उस्ताद ईंदो, हिननि खे पढ़ाईंदो, पर उस्ताद न अचण जे करे हिननि जेका तालीम उहा तबाह थी रही आहे। अचो हिन समूर सूरत हाल में असां हितां जे मासूम शागिर्दनि शागिर्दियाणियुनि ऐं हिननि जे वालिदीन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त वधीक हिननि जो छा चवणु आहे। सर, 2 टीचर हुआ साल अॻु में, भई बदिली कराई वियो, हिकिड़ो गुजरात में हली वियो, हिकिड़ो हितां ट्रांसफ़र कराई वियो। पोइ असां कई चकर एडीओ खे दरख़्वास्तूं ॾिनियूं आहिनि, फ़ोनूं कराया आहिनि, पर केरु ॿुधण वारो कोन्हे। साल खां असांजे ॿार रुलनि पिया, 50-60 ॿार परे परे खां ईंदा हुआ, असांजे ॻोठ जा बि हुआ। सभु स्कूल जेको आहे बंदि पियो आहे, पर टीचर असां कोन थो मिले। सहूलियतूं त हिनमें स्कूल में का बि कोन्हे, बिल्डिंग सॼी क्रैक थी वई आहे, वॉशरूम कोन्हे, पाणी कोन्हे, लाइट कोन्हे, बिल्डिंग सॼी क्रैक थी पई, छत किरे पई। पर असांजो स्कूल में बिल्डिंग किरण ते आहे ऐं ॿारनि जे लाइ वॉशरूम वग़ैरह जी का सहूलियत न आहे, पाणी न आहे, बिल्डिंग में 2 साल खां मास्तर न, असांजे ॿारनि जो मुस्तक़बिल तबाह थी रहियो आहे। ऐं असांखे महिरबानी करे स्कूल में हिकिड़ो मास्तर त मुक़ररु कयो वञे, बाक़ी पहिरीं ॿ हुआ, फ़िलहालु हिकिड़ो ई कोन। असांजा ॿार रुलनि पिया सॼे ॾींहुं सॼे राति। दां असां जाम ॾिनो, एप्लीकेशन वग़ैरह ॾिनियूं आहिनि एडीओ साहिब खे, तक़रीबन तमामु अफ़सरनि खे चयो आहे, बाक़ी को असांखे उस्ताद नथो ॾिए वञे। असांखे स्कूल में हिकिड़ो मास्तर त ज़रूरु मिले। साल अॻु में असां वटि 2 मास्तर हुआ, हिकिड़ो मेघवाड़ो, हिकिड़ो मुजीब चांडियो, जेको हितां सहूलियत जे बजाए बदिली कराए विया आहिनि। पंहिंजे ॻोठ में हर माण्हू पंहिंजे ॻोठ में नौकिरी करणु चाहे पियो, त पोइ असां वटि मास्तर पंहिंजो जाती न आहे, त पोइ असीं कंहिंखां खणे अचूं मास्तराण? तव्हां ॿुधायो, असीं दां करे करे थकासीं। ॿार अची असांखे चवनि था, बा मास्तर वठी अचो, मास्तर वठी अचो। असीं मास्तरनि वटि वञूं था, हू जवाबु ॾींदा हुजे भेण ॻोल्हो, किथे भेण ॻोल्हो। हाणे असां किथे वञी सघूं था? बिल्डिंगुनि जी सहूलियत तव्हां ॾिसे वठो, बिल्डिंगूं किरनि पियूं, ॿार डप पिया करनि, का सहूलियत न आहे, न पाणी जी, न वॉशरूम जी, न लाइट जी, न मास्तर जी। त असीं त हिकिड़ी निकतल क़ौम मां थी वियासीं, मतिलबु असांखे कोई सहूलियत ई कोन पई मिले पाकिस्तान मां, त पोइ असीं कंहिंखे तव्हां करूं? हाणे तव्हां ॿुधाए सघो था। मेरा नाम कंवल है और मैं 6 क्लास में पढ़ती हूँ। हम 1 साल से स्कूल आ रहे हैं, हमारे पास हमारे उस्ताद नहीं आ रहे, हमारे और भी तालिबाएँ मेहरबानी करके हमें उस्ताद दीजिए। नाम रिफाकत है, मैं 4th क्लास में पढ़ता हूँ। हमारे पास उस्ताद नहीं है, हमें डर लगता है स्कूल में बैठने से। इधर बिल्डिंग नहीं है, पानियों की सहूलियत नहीं है, वॉशरूम की छत गिर रही है। गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल धड़ो महाजर जे तव्हां शागिर्दनि शागिर्दियाणियुनि हिननि जे वालिदीन जी ॻाल्हि ॿोल ॿुधी। संदन चवणु आहे त 1 साल पहिरियां स्कूल ऐं मुक़ररु उस्ताद हितां बदिली कराए विया, जंहिं बाद स्कूल खे ताला लॻी विया, पर हुननि जेका आहे हार न मञी ऐं संदसि ॿारनि खे रोज़ाने जी बुनियाद ते स्कूल मोकिलीनि था। 1 साल खां जेके ॿार रोज़ाने जी बुनियाद ते स्कूल अचनि था, इन ओसीड़े में त उस्ताद ईंदो ऐं खेनि तालीम ॾींदो, पर उस्ताद न अचण जे करे हिननि ॿारनि जी ज़िंदगियूं दाव ते लॻनि। हिन जी तालीम जेका आहे उहा सख़्तु मुतासिर थी रही आहे। ॻोठाण जो वधीक चवणु त स्कूल जे अंदरि पीअण जे पाणी, साफ़ु पाणी, तोड़े जो वॉशरूम समेत ॿियुनि बुनियादी सहूलियतुनि जी बि अणूं त स्कूल जी जेका बिल्डिंग आहे उहा मुकमल तौर ते तबाह थियल आहे। इन हवा समूरी सूरत हाल में हिननि तइलीम खाते जे इख़्तियारनि खे बार बार दायो आहे, पर को बि तदारक नथो थिए। हुन तरफ़ां सईद सरदार शाह तालीम जे वज़ीर समेत ॿियनि इख़्तियारनि खां नोटिस वठी मुतालबो कयो त फ़ौरी तौर ते हिननि जी स्कूल में उस्ताद मुक़ररु कराए बुनियादी सहूलियत
सहूलतूं फराहम कयूं वञनि। अनिल कुमार मकवाणा, टाइम न्यूज़, कुनरी।